दुनिया जा साइंसदान हर रोज़ हर पासे खां टेक्नोलॉजी ऐं इंसान खे ताक़तवर बणाइण लाइ का न का करत जारी रखंदा पिया अचनि। मर्दनि खे हमल कराइण वारे तजुर्बे जी कामयाबी खां पोइ हाणे ट्रांस ह्यूमन या मुख़्तलिफ़ DNAs खे मिलाए हिकु इंसान पैदा करण जी कोशिश कई पई वञे। सभ खां पहिरियां इहो ॼाणण जी कोशिश कंदासीं त ट्रांस ह्यूमन कीअं ठाहियो वेंदो। ट्रांस ह्यूमन ठाहिण लाइ मुख़्तलिफ़ इंसाननि जो DNA खणी ॿियनि DNAs सां मिलाए हिकिड़ो अहिड़ो इंसान पैदा कयो वेंदो जेको ताक़तवर, चालाक, फुर्तीलो, सुहिणो, बाज़ जियां डिघी नज़र, यादाश्त ऐं डिघी उमिरि रखंदड़ हुजे। 2015 में बर्तानिया में हिकिड़ो अहिड़ो कामयाबु तजुर्बो कयो वियो जंहिंमें 3 माण्हुनि जे DNA खे गॾाए हिकु ॿारु पैदा कयो वियो। इंसानी DNA मां ॿारु पैदा करण खां पोइ साइंसदाननि मुख़्तलिफ़ जानवरनि, हाथी, उठ, शींहं, बाज़, चीते समेत मुख़्तलिफ़ खूबियूं रखंदड़ जानवरनि ऐं पखियुनि जा DNA गॾाए हिकु अहिड़ो इंसान पैदा करणु चाहियो जंहिंमें सभिनी जानवरनि ऐं पखियुनि जूं खूबियूं हुजनि। ट्रांस ह्यूमन पैदा करण में अहिड़ियूं दिमाग़ी तब्दीलियूं पिणु आंदियूं वेंदियूं जंहिंमें इंसान परेशान या उदास न थिए, हमेशा ख़ुशि रहे ऐं हज़ारे सालनि ताईं जी सघे। दुनिया जूं केतिरियूं ई मेडिकल यूनिवर्सिटियूं इन डोड़ में शामिल थी वयूं आहिनि, ख़ासि करे अमेरिका जो मिलिट्री इदारो जेको पंहिंजी फ़ौज में सुपर ह्यूमन शामिल करणु चाहे थो। जेकॾहिं इहो तजुर्बो कामयाबु थी वियो त ईंदड़ 100 सालनि में ट्रांस ह्यूमन में वधारो अची वेंदो ऐं ट्रांस ह्यूमन अॻियां फितरी तौरु पैदा थींदड़ इंसान ईअं हूंदो जीअं अॼु जे इंसान अॻियां भोलड़ा। इन साइंसी तजुर्बे जे बारे में अव्हां जी छा राय आहे? छा ट्रांस ह्यूमन पैदा करणु घुरिजे या न? कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा।